अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जंग जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा न थींदो। छा शेरदिल ऐं मल्हार वारा गॾिजी वॾेरे बालाज ख़ान खे ख़त्म कंदा या शाह नवाज़ ख़ान ऐं रोशन खे वॾेरो बालाज ख़ान आज़ादु कंदो। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। दोस्तों तव्हांजो सब्सक्राइब करण सां को पैसो ख़र्च न थींदो, बहरहाल असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी। हाणे हलूं था ड्रामे जी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त शेरदिल ऐं मल्हार वॾेरे बालाज ख़ान जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदा ऐं हो इन इंतज़ार में हूंदा त जॾहिं बि असांखे वॾेरो बालाज ख़ान कंहिं अड़ में मिली वियो त असां उनखे ख़त्मु करे छॾींदासीं। ऐं राबेल बि वॾेरे बालाज ख़ान जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदी। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त वरियल ख़ान वारा बि शेरदिल जे चाचे खे घुराईंदा, उनखे सम्झाईंदा त शेरदिल भले असां सां हथ न मिलाए, असांजे हे हुकुम जो ताबेदार न थिए। बहरहाल हो जेकॾहिं बालाज ख़ान जो दुश्मन आहे त असांजो साथी आहे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त पुलिस वॾेरे बालाज ख़ान वटि ईंदी ऐं उनखे चवंदी जेकॾहिं तव्हां हुकुम कंदव त असां सिकंदर ख़ान खे ख़त्मु करे छॾींदासीं। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त वॾेरो बालाज ख़ान रोशन ऐं शाह नवाज़ ख़ान खे फ़िलहाल आज़ादु न कंदो, हुननि खे तड़पाईंदो। तव्हां ॾिसंदव त रोशन तमामु घणे गुस्से में हूंदो ऐं बालाज ख़ान खे घटि वधि ॻाल्हाईंदो। बहरहाल बालाज ख़ान हुनखे फ़िलहाल आज़ादु कोन कंदो, हुनखे तमामु घणी सज़ा ॾींदो। असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो इलाही सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।